ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। कराची का सुसमार सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त गुज़िरियल हुकूमत जे ग़लत पॉलिसियुनि सबबि मुल्क खे सफ़ारती महाज़ ते तमामु घणो नुक़सानु थियो आहे। हुन चयो त परॾे वज़ीर ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां ॿाहिरि मुल्क जा दौरा करण जो मक़सदु मुल्क लाइ वापार जा मौक़ा वधाइण ऐं पुराणियूं दोस्तियूं बहाल करणु आहे। शर्जील मेमन चयो त इमरान ख़ान जी नाअहली ऐं ग़लत पॉलिसियुनि सबबि जन दोस्त मुल्कनि में ग़लत फ़हमियूं पैदा थियूं आहिनि, उन्हनि खे दुरुस्त करणो आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे ॿियो ॿीहर आगाह कंदालूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। कराची का सुसमार सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त गुज़िरियल हुकूमत जी ग़लत पॉलिसियुनि सबबि मुल्क के सफ़ारती महाज़ ते तमामु घणो नुक़सानु थियो। हुन चयो त परॾे वज़ीर ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां ॿाहिरि मुल्कनि जा दौरा करण जो मक़सदु मुल्क लाइ वापार जा मौक़ा वधाइण ऐं पुराणियूं दोस्तियूं बहाल करणु आहे। शर्जील मेमन चयो त इमरान ख़ान जी नाअहली ऐं ग़लत पॉलिसियुनि सबबि जन दोस्त मुल्कनि में ग़लत फ़हमियूं पैदा थियूं आहिनि, उन्हनि खे दुरुस्त करणु आहे।